नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे रावलपिंडी में खबर ॾींदा हलूं त उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े दत्ता खेल में दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान लेफ्टिनेंट समेत 4 फ़ौजी जवान शहीद थी विया आहिनि। पाक फ़ौज जे आम लाॻापियल वारे शोबे ISPR मूजिबि ख़ैबर पख्तूनख्वा जे इलाइक़े उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े दत्ता खेल जे ॾखण ओलह में 7 किलोमीटर परे मामा ज़ियारत में इंटेलिजेंस जी बुनियाद ते कार्रवाई कई वई आहे। ISPR ॿुधायो त ऑपरेशन हिकु ॻुझे ठिकाणे ते दहशतगर्दनि जी मौजूदगी जे इतला ते कयो आहे, जितां फायरिंग जे ॾे वठ में 7 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ISPR मूजिबि ऑपरेशन दौरान पाक फ़ौज जा 4 जवान शहीद ऐं 1 ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त ऑपरेशन जे दौरान दहशतगर्दनि जे ठिकाणनि तां हथियार ऐं बारूदी मवाद जो वॾो ज़ख़ीरो बि हथु कयो वियो। ISPR मूजिबि ॿुधायो आहे त शहीदनि में लाहौर जो 26 सालनि जो लेफ्टिनेंट आगा मुक़द्दस अली खान लैया जो 24 सालनि जो सिपाही मोहम्मद कासिम नारावाल जो ऐं 23 सालनि जो सिपाही तौसीफ़ ऐं 36 सालनि जो लैया जो रवासी लांस हवलदार कमर नदीम शामिल आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी।